सीता रोड मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड जे सरजणान फार्म पारां मशहूर मेमण कमरदीन ऐं ॻोठाण गुलाम शबीर चन्ना इमदाद लाखेर जी अॻवाणी में एहतजाज कयो वियो। बरसात सबबि पखड़ियल डायरिया सबबि ॻोठाणा वाहिद अली चन्ना जे मासूम धीउ शुमेला फौत थी वई है। बरसात सबबि सॼे ॻोठ समेत प्राइमरी स्कूल खमीसो रहमानी ऐं कब्रिस्तान मुकमल पाणी हेठि केतिरा ई घर डही पट पइजी विया आहिनि। हिन वक़्त ताईं चूंडियल नुमाइंदो ऐं DC दादू पारां का बि सार न लधी वई है। ॻोठाणा घर खाली करे रोड जे किनारे झूपड़ी अॾे हुक्मरान ॾांहुं निहारे रहिया आहिनि। रहमानी सरकार जे मुज़ाविरनि ऐं खिचन जो ही तारीख़ी ऐं क़दीमी ॻोठ आहे दरगाह सां लॻ सीता रोड में। ऐं ही ॻोठ जा जेके माण्हू आहिनि सभु पोरियत आहिनि, के हारी आहिनि, के मज़दूर आहिनि, के दर्जी आहिनि, के मोची आहिनि, के कुंभर आहिनि, के लोहर आहिनि, के पाणी भरे गॾा गाॾे ते 10 रुपए बोतल खपाइनि था, के मोचको कमु कनि था ऐं के छोला विकिणनि था। सभु पोरियत माण्हू आहिनि। ही बरसाति जेका आहे तमामु हिन ॻोठ खे, हिन मुज़ावरनि जे ॻोठ खे ऐं साम्हूं हिन खिचन जे ॻोठ खे नुक़सानु ॾिनो आहे। हिते जेके 30 खनि घर आहिनि उन 30 घरनि मां के 3 या 4 घर मथाईअ वारा कुझु बचियल आहिनि। बाक़ी सॼो ॻोठ जेको पाणी में घेरियल आहे ऐं उहो केतिरा ई घर किरी पिया आहिनि, कोठा किरी पिया आहिनि, भितियूं पनाह उहा ख़तमु थी वई आहे। ऐं हींअर हिन ॻोठ जा माण्हू पंहिंजा माल मता कढी, पंहिंजा बचिड़ा कढी ऐं हुननि अचे रोड ते रहाइश कई आहे। हिन वक़्त ताईं सरकार जे तरफ़ां को डिप्टी कमिश्नर या को TMO या को मुख़्तियारकार या को बि MP MNA हिन ॻोठ ॾांहुं लड़ी न आयो आहे। हिन ॻोठ जे माण्हुनि जी कंहिं वाहर न कई आहे। हिन ॻोठ में को तपेदार पंहिंजा सर्वे करण न आयो आहे। हिन नुक़सान जो आख़िर इज़ालो कीअं थिए, हिननि माण्हुनि जा वरी हे जेको आहे सो घर कीअं ठहनि या हे पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र वरी कीअं जारी रखी सघनि। ही सभु बेरोज़गार लॻा हिते वेठा आहिनि। उन में 20 घर ड्रही चुका आहिनि, पधरो पट थी वियो आहे। उन खां पोइ हीअ ढंढ जेका आहे सॼे इलाइक़े जी, हितां सीता जी UC परिया रूसी राहूजा जा सॼो टोटल हितां जो पाणी हिन ढंढ में थो अचे जेको उथलियो आहे। जेको असांजा घर ड्राहे अंदरि घिटियुनि में पाणीअ में हिन ॿाहिरि माण्हू वेठा आहिनि, खुले आसमान जे हेठो वेठा आहिनि वीचारा। हिन पंहिंजा इहे सामान ॿाहिरि रखी वेठा आहिनि। हिन महिल ताईं का बि दाद रसीद कान थी आहे, न MP जे थ्रू थी आहे, न MNA जे थ्रू थी आहे, न डिप्टी कमिश्नर जे थ्रू थी आहे, न SDM जे थ्रू थी आहे, न मुख़्तियारकार जे थ्रू थी आहे, न वरी को तपेदार आयो आहे असां वटि, को NGOs वारो आयो आहे को असां वटि। ही ग़रीब यतीम माण्हू डोगरनि जा जावरियुनि जा हिते असां वटि वेठा आहिनि। असांजे ॻोठ जा माण्हू वेठा आहिनि, सभु दरपदर आहिनि वीचारा, खाइण लाइ केरु कोन्हे को। हिनमहिल ताज़े असांजो गेस्ट्रो में छोकिरी जेको आहे बीमार हुई, उहा वीचारी वफ़ात थी वई आहे, फोत थी विया। उन लाइ को डॉक्टर कोन्हे को असां वटि, न असांजो कोयरो आहे। सो असां मुतालबो था कयूं सिंध गवर्नमेंट खां, अज़ीज़ साहब खां, असां जानी साहब खां त असांजी वाहिर कई वञे। डिप्टी कमिश्नर जेको आहे सो पंहिंजो माण्हू नुमाइंदो मोकिले को कीअं करे असांजे हिननि ग़रीबनि जी मिसकिननि जी। ॼाणा न विया आहियूं, 10 ॾींहं न विया त असांजा बच्चा बुखूं काटनि था पिया। उन जे करे असांजा माण्हू नंढा बच्चा आहिनि उहे बीमार पिया आहिनि थिया। मच्छर मलेरिया, को SDM को ऑफिसर तबिके वारो को बि असांजी न सार लधी आहे, न आयो आहे, न पुछाए कई अथई। एतिरी असांखे तकलीफ़ आहे जो असांजा बच्चा रोइनि था पिया, असांजा बच्चा बुखियूं काटनि पिया था। इहा महिरबानी कनि ख़ुदा जे वास्ते अचनि ॾिसनि असांजी हालति, जेके असांजूं जॻहियूं ड्रही आहिनि, ग़रीब माण्हू तबिके वारा असां तमामु हिनमहिल रोऊं पिया था, असांजा बच्चा बि रोइनि था। ऐं पाणी तमामु घणो आहे ऐं मुक़ाम जेको आहे असली जेको घरु आहे असांजो मुक़ाम उहो ॿुॾी चुको आहे। ऐं उन जी हिनमहिल बुठी खजे त उहा किथे खजे। महिरबानी कयो ख़ुदा जे वास्ते, अल्लाह जो वास्तो अथव। हीअ पाणी जो काॾे न काॾे तव्हां पंहिंजो निकाल कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।